किताबें पुछा ना हाल किताबें पुछो। इंटरपोल में ब्लैक नोटिफिकेशन छा जो हूंदो आहे बेहतर ना आहे त तव्हां मॉर्निंग में क्लास अटेंड कयो उन खां बाद तव्हां लाइब्रेरी जॉइन कयो किथे प्रिपरेशन में मुंहिंजी मिसिंग वई आहे जो मुंहिंजी फेल वई ॾेखारण जे लाइ कंदा आहिनि तयारी। हाँ यार ही बंदो CSS तो कर लाइब्रेरी जॉइन करण जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि ये जो असांजो फिदा हुसैन मस्तूई साहब लाड़काणे जो उहो पाण हिन लाइब्रेरी में पढ़ी वियो आहे ऐं काफ़ी सारा असांजे SSP DCs जेके आहिनि असांजे हिन लाइब्रेरी में पढ़ी विया आहिनि। अस्सलाम वालेकुम ख़वातीन और हज़रात तव्हां सां मुख़ातिब तव्हांजो मेज़बान आऊं आहियां अहमद खान। जी नाज़रीन अॼु असीं मौजूदु आहियूं लाड़काणे जे अंदरि शाहनवाज़ लाइब्रेरी में। हिते मुख़्तलिफ़ सिटीज़ खां हिते शाहनवाज़ लाइब्रेरी लाड़काणे में छोकिरा बॉइज़ ऐं गर्ल्स हिते प्रिपरेशन कंदा आहिनि कॉम्पिटेटिव एग्ज़ाम लाइ के यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट लाइ मुख़्तलिफ़ शयुनि में मतिलबु पंहिंजे डिपार्टमेंट्स जंहिंजा मक़सदु मोटो आहिनि मंज़िल ते पहुचण लाइ। सो अॼु असीं इन्हनि स्टूडेंट्स खां पुछूं था त केतिरे टाइम खां हिते स्टडी कंदा ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त लाइब्रेरी जॉइन करण जो फ़ाइदो कहिड़ो आहे कहिड़ो मक़सदु आहे घर में बि माण्हू स्टडी करे सघे थो। सो अचो त असीं स्टूडेंट सां ॻाल्हि ॿोल करे पुछूं पिया। जनरल नॉलेज पढ़ंदा आहियूं। जनरल नॉलेज सिंधी यूनिवर्सिटी जे हिसाब सां। अच्छा ग्रिप अची वई आहे ग्रिप अची वई आहे इंशाल्लाह। मां सुवाल कयां को अच्छा अगरि जवाबु हुन न ॾेई सघो त पोइ मां अपलोड कयां भले पोइ तव्हांजी मर्ज़ी भली अपलोड कयो। किताबें पुछा न हाल किताबें पुछो। अच्छा मूंखे इहो ॿुधायो इंटरपोल में ब्लैक नोटिफिकेशन छा जो हूंदो आहे तुम्हें इंटरपोल में हाँ सॉरी आई डोंट नो यू टेल। सॉरी आई डोंट नो। अच्छा UNO जो करंट प्रेसिडेंट कहिड़ा UNO आई थिंक एंटोनियो ग्यूटेरेस 32 साल थी आया आहिनि तक़रीबन। हाँ माशाल्लाह छा जी तयारी थी हले हाणे सिंधी यूनिवर्सिटी खां पास आउट थी आया आहियूं। पास आउट थी हा। अच्छा प्रिपरेशन हलंदी हूंदी न कंहिं टेस्ट लाइ या को कॉम्पिटेटिव एग्ज़ाम लाइ छा जी तयारी थी हले जी जर्नल पेपरनि जे लाइ तयारी कंदा आहियूं। कोशिशि कई आहे त कंहिं CSS BCS में टेस्ट ॾियो हाणे ग्रेजुएशन पास कई आहे इंशाल्लाह अॻिते जे लाइ तयारी कयूं था। अच्छा हा हले थी पई तयारी। अच्छा ये जेके व्यूअर्स आहिनि असांजा त उन्हनि खे कंहिंखे लाइब्रेरी हीअ जॉइन करणु घुरिजे हीअ लाड़काणे वारनि जे लाइ तमामु हिकिड़ी गनीमत आहे जो हिते रही करे ऐं जेको आहे सो लाइब्रेरी खे जॉइन कनि। असां कंबर शहदाद कोट खां पहिरियों यार की यूनिवर्सिटी पर कयूं हाणे वरी जेको आहे त जनरल था पढ़ूं। का इम्प्रूवमेंट आई आहे स्टडी हाँ शुक्र आहे मालिक जो हली आहे इम्प्रूवमेंट स्टडी जे लाइ असां त पंहिंजी जॻह ते पर जेको लाइब्रेरी में माहौल आहे न उहो बेस्ट आहे। अच्छा वैसे स्टडी कहिड़ी क्लास में पिया कयो स्टडी हाणे जेको आहे त फर्स्ट ईयर में अप्लाई कयो आहे हा हुन जा असां जेको आहे त जनरल ते अॻिते वधूं था। फर्स्ट ईयर जा क्लास वग़ैरह अटेंड न कंदा छो बसि बाबा पाण जनरल था पढ़ूं। टेस्ट में अचे फर्स्ट ईयर ऐं इंटर जे मां तव्हां क्लास ई जॉइन न कया आहिनि त पोइ कीअं इहो थींदो फर्स्ट ईयर मीन्स 13 फर्स्ट ईयर यूनिवर्सिटी जो फर्स्ट ईयर यस फर्स्ट ईयर यूनिवर्सिटी जेकॾहिं यूनिवर्सिटी में तव्हां वञो था त उहे क्लास जॉइन करणु ज़रूरी न आहे ज़रूरी आहे पर शायद बैचलर छा में कई अथव बैचलर क्यों था ना हले थी ना। हाँ कहिड़े में साइंस में या डिपार्टमेंट कहिड़ो कॉमर्स आर्ट्स में। तव्हांजी डिग्री थी वञे इंशाल्लाह थी का जॉब इन ई बेस ते मिले थी त तव्हां इन डिग्री सां रिलेटेड का स्टडी त न कई आहे पोइ कीअं उन जॉब खे फर्स्ट ईयर आहे इंशाल्लाह जेको आहे बैंकिंग में कबो कंप्यूटर में DIT वग़ैरह कंदासीं बैंक इंशाल्लाह बैंकिंग में का नौकरी मिली वई त शुक्र थी। सर हिते तव्हां स्टडी कयो पिया जर्नल जी ऐं हुते जेका आहे BCom वग़ैरह जी स्टडी कयो था त इहो कीअं मतिलबु मेन शइ कहिड़ी आहे जर्नल स्टडी आहे या BCom जी स्टडी आहे शायदि जनरल जेका आहे उहा बि असांखे टाइट करणी आहे ऐं असां वटि 4 इयर्स आहिनि उन्हनि में जेको आहे त DIT बि थी वेंदी बैंकिंग बि थी वेंदी इंशाल्लाह हेॾां बि कमु थी वेंदो होॾां बि थी वेंदो अलाह चङाई कंदो। ईअं बहितर न आहे त तव्हां मॉर्निंग में क्लास अटेंड कयो उन खां बाद तव्हां लाइब्रेरी जॉइन कयो हर कंहिंजो पंहिंजो जेको आहे पर्सपेक्टिव आहे असां जेको आहे त पंहिंजो सोचूं था त यार जनरल पढ़ंदासीं पोइ इंशाल्लाह वरी जेको हुनखे बि ॾिसी वठंदासीं। केरु टीचर जे त स्टडी थोरी टफ थी वेंदी जर्नल त माण्हू करे सघे थो पोइ उहो टीचर ॿियो को हायर करण खां भलो न आहे त गवर्नमेंट जो जेको टीचर आहे उहो तव्हांखे हुते पढ़ाए बि न अटेंड कंदासीं ईअं न आहे त सफ़ा को नेगेटिव सफ़ा न अटेंड कंदासीं क्लासिस पर माना रेगुलर बेसिस ते न। केतिरी ग्रिप अची आहे 2 सालनि में तक़रीबन सुठी अची वई आहे। केतिरो टाइम ॾींदा हुआ स्टडी खे जेतिरो टाइम थी सघंदो आहे ॾींदा आहियूं 7 खां 8 कलाक। छा रीज़न आहे स्टूडेंट काफ़ी जेके आहिनि सवनि जी तइदाद में जंहिंजो शौक़ु हूंदो आहे त असां CSS ॾियूं ऐं उहे तयारी बि कंदा आहिनि काफ़ी टाइम ॾियण खां बाद जॾहिं हो क्वालिफाई नथा करे सघनि त गिव अप था करे छॾनि इन जा 2 रीज़न आहिनि माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ CSS ॾींदो आहे सम्झो। अच्छा हा त पोइ माना हू CSS न कढी सघंदा पोइ चवंदा यार पेपर ॾुखियो हुयो हीअं हुयो ईअं न आहे जेकॾहिं तव्हां पढ़ंदव न ज़ाहिर CSS त को मसइलो ई न आहे जेकॾहिं पढ़ंदव त यूनिवर्सिटी वग़ैरह जी तयारी कंदा हुआसीं पहिरियों वरी उन खां पोइ वरी माना जो
एम हुयो उहो चेंज थी वियो वरी पोइ एसएस बी तयारी कंदा पाक आर्मी जी। ही टेस्ट ॾिनी हाणे? हा ॾिनी हुईसीं 151 ॾिनी हुईसीं इंटरव्यू फेल हुयासीं वरी हाणे 152 में इंशाल्लाह प्रिपरेशन जॾहिं टेस्ट ॾिनी त तव्हांखे छा लॻो त किथे मिसिंग आहे, किथे प्रिपरेशन में मुंहिंजी मिसिंग वई आहे जो मुंहिंजी फेल वई आहे? सर इहो इनिशियल में त असांखे का बि तकलीफ़ न थी, मतिलबु जेके असां हार्ड वर्किंग हुई उन असांखे उते फ़ाइदो ॾिनो, पंहिंजो कमी कोताही हुई उनजे करे किरी पियासीं जी। बंदो घर ॾे बि पढ़ी सघे थो पर लाइब्रेरी जॉइन करण जो फ़ाइदो कहिड़ो? सर तव्हांजो ज़बरदस्त क्वेश्चन आहे। फर्स्ट ऑफ ऑल असांखे पाण गेस्ट हाउस आहे घर ॾे माना उताक वग़ैरह आहे, पर उते माना फर्स्ट ऑफ ऑल असां वेहंदा आहियूं किताब वग़ैरह बुक्स खोलींदा आहियूं न त असां माना इहो अधु कलाक खां कलाक पढ़ंदा आहियूं, माना बोरिंग फील कंदा आहियूं, बसि चवंदा आहियूं घणो पढ़ियोसीं। लाइब्रेरी में फर्स्ट ऑफ ऑल ॾिसंदा आहियूं माहौल आहे, सभु माना छोकिरा पढ़नि था, माना ॿियो जेको आहे सो असांजो माहौल हिते सुठो आहे, ॾिसूं था माहौल खे ॾिसी ऐं फॉलो था कयूं असां, माना स्टडी इन करे घणी था कयूं हिते। तव्हांखे ख़बर आहे हर स्टूडेंट जो पर्पज़ पंहिंजो मुख़्तलिफ़ हूंदो आहे, हर को हिते अचे थो कंहिंजे मेडिकल जे हिसाब सां हूंदो आहे, कंहिं प्री इंजीनियरिंग जे हिसाब सां हूंदो आहे, कंहिं पाकिस्तान आर्म फोर्सिस जे हिसाब सां हूंदो आहे, कंहिं कहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट। बिल्कुलु, ऐं मां पंहिंजे हिसाब सां त मां पंहिंजी जर्नल स्टडी ते कंदो आहियां। पाकिस्तान जे टॉप 10 एंकर्स में मुंहिंजो नालो अचे, मुंहिंजो इहो हिकिड़ो एम आहे, त तव्हांजो एम कहिड़ो आहे, त कहिड़ी फील्ड में कहिड़े प्रोफेशन में तव्हां? मुंहिंजो जेको आहे सो फील्ड इहो आहे, मां कमीशन कंदुमि जेको आहे सो जी बिल्कुलु। अच्छा, कमीशन ॾियण खां बाद डिपार्टमेंट कहिड़ो सिलेक्ट कंदो? पाकिस्तान पुलिस सर्विस। जेके बि CSS क्वालिफाई करे विया आहिनि त उहे 3 महीना 4 महीना किथे प्राइवेट रूम वठी करे उते स्टडी कंदा आहिनि, मतिलबु सेपरेट को डिस्टर्ब करण वारो न, उहे लाइब्रेरी जॉइन नथा कनि, उहे सेपरेट अलॻि छो था मतिलबु 3 महीना 4 महीना पाण क़ैद करे अकेलो पढ़नि? अच्छा, इहो त तव्हां चओ था जेको आहे सो जेकॾहिं जेतिरे क़दुरु असां ॿुधो आहे जेके बि कमीशन ऑफिसर आहिनि जेको आहे सो हींअर बि DIG जेको असांजो फिदा हुसैन मस्तूई साहिबु आहे लाड़काणे जो, उहो पाण हिन लाइब्रेरी मां पढ़ी वियो आहे ऐं काफ़ी सारा असांजे SSP DCs जेके आहिनि असांजे हिन लाइब्रेरी मां पढ़ी विया आहिनि, उन्हनि बाक़ाइदा हिकिड़ी स्टडी कई आहे। हा, जेकॾहिं तव्हां चई सघो था मिसाल जेकॾहिं CSS असांजे बिल्कुलु वेझे थी पहुती आहे ऐं टाइम सफ़ा घटि आहे, पोइ मुंहिंजे ख़्याल में त बहितर आहे 4 या 5 महीना बिल्कुलु तव्हां जेको आहे पाण खे हिकिड़ो सेपरेट करे छॾियो आहे। स्टूडेंट जा तासुरात मैन सिराज अहमद सां गॾु आऊं आहियां अहमद ख़ान।